इतने ब्रेकिंग न्यूज शामिल करना सी। बलोचिस्तान जे इलाइक़े हनाई वेझो शारग में हथियार बंदन कोयले जी खान में कम कंदड़ 3 मज़दूरनि खे गोलियूं हणी उफट मारे छॾियो आहे। लेविस ज़रिए मौजिन मार्चिवेल में मज़दूर काफ़ी अरसे खां कोयले जी खान में कम करे रहिया हुआ। हथियार बंदन पौरियतनि खे क़तल करण बाद फरार थी विया। सिक्योरिटी फोर्सिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी करे छॾी आहे। अहम ख़बर अवं सां शेयर कयूं पिया। बलूचिस्तान जे इलाइक़े हनाई वेझो शारग में हथियार बंदन कोयले जी खान में कम कंदड़ 3 मज़दूरनि खे गोलियूं हणी उफट मारे छॾियो आहे। लेविस ज़रिए मूजिब मार्जिवेल मज़दूर काफ़ी अरसे खां कोयले जी खान में कम करे रहिया हुआ। हथियारबंद पौरियतनि खे क़तल करण बाद फरार थी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी करे छॾी आहे।